वालेकुम जानू छाला जानी खुशियाई के जानी वेठो म वाड़े ते मां चा हाल वाल वठा जानी गा यको गालाणी कोन थिया खीर धीर खपई आ न भूरी में कारी में भी बिठिया बई बिठुन फर्स्ट क्लास थी। हाँ बस मिनट जानी। अस्सलाम वालेकुम सर केड़ा हाल है? वालेकुम सलाम साईं के किथा जा साईं खुश आयो खेर सपामुन वाड़े मालिक ता आयो? जी जी मां लगो तो कोन था मेरे छा क्यों माल आयो चक्कर ते मेरे थोड़ो कम बम कराए मजूर के ता जो ता पी जो मुझे पी सागी गाल सागी उम्र तो कोन था वाड़े जड़ी पर ठीक का छा क्यों मन्यो महंगाई थी वई आ उन्हें करे पढ़ी न था सकूं भला माल में बाबे चो थोड़ो कुछ उन्हें करे बुधाई से अमीर शख्स थे मेरा माल प्यार गाड़ी बाका संग बंगला साईं के बस हिकड़ी में पसंद अची तो के माला माल करे छडी इंशाल्लाह साईं के एड़ी में दा देखायो साईं पाणे चंदो साईं या मुखे जो सही आ साईं हलूं देखायो दीदार करायो पो कचहरी क्यों बस हलूं कोन था ओरे मैं यूं ता नजर अचंदी पयूं या जेकी परी या जेकी विची आ कारी इन अच्छा रेट लख 20 लख 20 ये भूरी आए लख रुपया लख 20 लख अब सजाद ये तो सस्ते वाड़े ते वठी आई यार असा अमीर करोड़पति मानू बेइज्जती थींदी लख 20 लख वारी में वठंदासीं त मानू छा चवंदा ए रुपयन में गाल न पियो क्या बाकी डॉलरन में माना ये जेको लख डॉलर आई लख 20 डॉलर माना तकरीबन हे 17 लख 60,000 रुपया आई हुओ जेको माना ये तक 20 लख में आए 20 लख में आए अब 20 लख करे सकुंदा पाण माना एतरी महंगी तो हुजे घट में घट ना ना हिय करे पोयूं चारी में जेको ना जी जी यो ता जेको सो ऑनलाइन कंदा डिलीवरी या छा कंदा ऑनलाइन चंद ऑनलाइन थी वेंदी पार्सल पहुची वेंदो पार्सल पहुची वेंदो हां पोइ चारी में पार्सल कर मतलब पैक तो कोन थींदियो पैक न थींदियो गाड़ी में मोकलियो हाणे ता चारी में जेको ना सो ये ता मुंजो बुक कयो चारी माना करोड़ खने तो में थी वेंदी चार सही करोड़ ठीक आ पयो आ चेक पावो वो जी बैंक का वडी उन्हें बैंक चेक दियूं था बाहरी जेकी बैंक इंटरनेशनल उन्हें चेक दियूं था सही ठीक आ ना बाबा सही बेओ हुकुम वेओ चाय बाय प्यारिया एडे आइडे एडा अच साईं यारन का पूछे छा खाइंदा साईं छा खाइंदो हुकुम कयो यार हाणे तकल्लुफ़ आ ता जो बस ठीक आ यो ब्रोस्ट मिलंदो चिकन जी जी साईं मिली वेंदो ये क्यों ब चिकन ब्रोस्ट क्यों आई हिकड़ो पिज़्ज़ा क्यों आई हिकड़ो ब जिंगर बर्गर क्यों चार रोल क्यों आई बिरयानी ब प्लेटूं क्यों आई रायतो हिकड़ो गड हुजे उन सा गड सलाद हुजे आई ब टिन बोतलूं हुजन ठीक आ याद तो थी हो वठी अच जा वठी आ बस ठीक है माने रेडी कर ठीक आ ना बाबा सही हेलो बॉस ॾिसी अचूंदा भई हेलो ठीक आ ना जी जी सामो न ये हां ये सामू चारे मानी तो घुराई दव न हां मानी अचे दी सर तो क्या हां मानी अचे सर को ये खाए जो ना अकेला न ता सर कंदा दी बेरा दे वाला वालेकुम ए केरा न मोरा तो सा बैठा तो खबर है मेहमान आया न बच्चे दन थोड़ी में देऊ ढोर बोर खपाइंदो आ अच्छा आया न वठण वापारी वडो अमीर माण्हू वडी अमीर शख्सियत आ अच्छा तो इने के को जाती घरेलू वास्तो जा किया इनी पांजा डिठ आया न सूट बेटो पाए मां चे बाहर माण्हू ने इज्जत थी माल खपे थोड़ो हे वरी बाहर खणी ना न अच्छा त खबर पनी बाबा हे वाड़े यारो भई नट बाइन वडियूं में उन करे पर मां के जेकी खबर रिपोर्ट मिली आ ते चरियान बई सिटी हॉस्पिटल में भागी आया थई आई चरियान को बे माल बाल न वठंदा ए बई अस्पताल में भागो इन्हनि खे दिमाग़ी दौरा पवंदा न ये पाण खे कॾहिं कॾहिं वॾेरा वरी कॾहिं कीअं कहिड़ो माना सॾाईंदा आहिनि त असां वॾेरा आहियूं हीअं पैसो असां जाम हिकु हवाली अथई सभई ईअं चरिया अथई तो न मां हिननि जूं हरकतूं लॻे बि ईअं थियूं चरिया न हिननि खे हाणे असां वठण आहियूं पोइ अचनि बि थी असांजी गाॾी बि अचे बि थी हिननि खे जेसि ताईं वज में वठूं हिन त भॼी वेंदा आहिनि हे जीअं ज़हनी शिकार थी रहा आहिनि हाणे वठूं तूं चुप करे हिनखे ॾाढो तंग था कनि वठूं न मेन मां हिनखे फ़ोन कयां गाॾी वारे खे एम्बुलेंस वारे खे त हिनखे साईं मैं हूं त तव्हांजो भलियूं न पर वेहो साईं वेहो तव्हां गुड़न थियो न वेहो कोन वेड़न जो वेहो साईं मानी साईं आया ने मुंहिंजा महिमान आया पक्ता हे केरु साईं साईं मुंहिंजा महिमान आहिनि असां तव्हांजा मुंहिंजा महिमान आहिनि
પકડેલ બેઠેલો હાલો બેઠેલો